अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हलो त हली ॾिसूं हिन हफ़्ते सितारा तव्हांजे लाइ छा पिया चवनि। नाज़रीन, सिंधी हुजण जे नाते लाइक कंदा ऐं सब्सक्राइब जे बेल खे ज़रूरु दॿाईंदा त जीअं हर ईंदड़ वीडियो तव्हां ताईं आसानी सां मौसूल थी सघे। नाज़रीन, ॿिए हिसे जा 3 सितारा कैंसर, सरतान, लियो, असद, विर्गो, सुंबला। कैंसर सरतान तव्हांजे 3 खाने में मरीख़ आयल आहे। वेझो जे रिश्तेदारनि सां मामला मरीख़ तेज़ कंदे ॾिसी रहियो आहे। पंहिंजे जज़्बात ते कंट्रोल रखंदा, को अहिड़ो रिएक्शन न कंदा जंहिंसां हालात ख़राब थी सघंदा। जेकॾहिं पाण ते कंट्रोल करे वेंदा त सोशल लाइफ में दिलचस्पी वठंदा ऐं हिन हफ़्ते को क़दम खणणु चाहियो था, थोरो इंतज़ारु करियो। 2 हफ़्ता रुकिजी वेंदा त सुठो वक़्तु अची वेंदो ऐं तव्हांजा रोमानी मामला बहितर हली रहिया आहिनि। लियो, असद तव्हांजा पसी पर्दा लिकियल के प्लान, दिलचस्पियूं वरितल मामला लीक थी वञण वारा आहिनि। नज़र रखो, जेकॾहिं ईअं थियो त तव्हां लाइ वॾी परेशानी अची वेंदी, छाकाणि त अञा जो मसइलो आहे तव्हां लाइ जेको पेश अची रहियो आहे। खुफ़िया रखो, लिकायो, सभु मामला तव्हां पाण ताईं रखो, पाण हल करियो, कंहिंसां शेयर न करियो, न त सूरत हाल ख़राब थी वेंदी। तव्हांजी तख़लीक़ी सलाहियतुनि जे करे तव्हां पाण पॉपुलर आहियो। माण्हू तव्हांजी सलाहियतुनि ऐं राय जी वॾी क़दुरु करे रहिया आहिनि। 3-4 महीननि खां पॉपुलर थी विया आहियो। ॻाल्हाइण वक़्तु जज़्बाती न थियो। जज़्बाती थियण सां पॉपुलरशिप खे धचको रसी सघण जो इम्कानु आहे। एहतियात खां कमु वठो। 3-4 हफ़्तनि में तव्हां वटि पैसो अची रहियो आहे, उनखे संभालियो, माण्हुनि ताईं पंहिंजा ख़्याल पहुचायो त जीअं माण्हुनि खे ख़बर पवे त तव्हां छा सोचे रहिया आहियो। तव्हांजी तख़लीक़ी सलाहियतुनि खां माण्हू मुतासिर थी जिन खे पैसो ॾियणो आहे उहे तव्हांखे ॾियनि। तव्हांजी सलाहियतुनि में वधीक इज़ाफ़ो अची रहियो आहे। विर्गो, सुंबला तव्हांजी कारोबार ऐं मुहबत जी ज़िंदगीअ में तेज़ी अची रही आहे। तव्हांखे अल्लाह पाक जेका सोच ॾिनी आहे उहा हिन वक़्तु तव्हांजे कमु अची रही आहे। मतिलबु त हींअर वक़्तु अची वियो आहे जंहिंमें तव्हां पंहिंजी सलाहियतुनि खे इस्तेमालु करे सघो था। तव्हांखे प्लानर सपोर्ट करे रहिया आहिनि। तव्हां वटि सलाहियतूं मौजूदु आहिनि। अॻियां वधो, सोचो, प्लान जोड़ियो, फ़ाइदा हासिलु करियो, कारोबार शुरू करे नवां क़दम खणो। रोमांस तेज़ीअ सां हली रहियो आहे, उन मां फ़ाइदो खणो। ॿियो त हिन हफ़्ते तव्हांखे मालूम थींदो त केरु तव्हांजो दोस्त आहे ऐं केरु तव्हांजो दोस्त न आहे ऐं कंहिंसां गॾु कमु करे सघां थो। कारोबार मां वधीक फ़ाइदा खणी सघो था ऐं अहिड़ियुनि ॻाल्हियुनि करण वारनि माण्हुनि खां परे रहो।